अस्सलाम वालेकुम। अॼु मां तव्हां सां शेयर कयां थी कुझु अहिड़ियूं टिप्स जेके तव्हांजो टाइम बचाईंदियूं। ऐं इहे जेके टिप्स मां तव्हां सां शेयर करण वारी आहियां उहे न सिर्फ़ु रमज़ान शरीफ़ जे लाइ त उन में वक़्तु बचाइण जे लाइ थोरो अॻु में कुझु तयारी करे रखिजे ऐं जीअं असांखे थोरो इबादत लाइ टाइम मिली सघे ऐं बौची खाने में जेको असां ते कम जो लोड पए थो ऐं उन जे करे जेको असांजो टाइम उते घणो खां घणो गुज़रे थो त उन में थोरो कुझु फ़ाइदो हासिलु करण जे लाइ कुझु उन में कमी करण जे लाइ कुझु टिप्स मां तव्हां सां शेयर कयां थी। ऐं न सिर्फ़ु रमज़ान शरीफ़ जे महीने में बल्कि रोज़मर्रा ज़िंदगीअ में बि जेकॾहिं असां इन्हनि मां कुझु शयुनि ते अमल कयूं त असां पंहिंजो वक़्तु बचाए सघूं था ऐं असांखे कमु करण में आसानी थी सघे थी। उनखां अलावा जेके औरतूं घर खां ॿाहिरि कमु थियूं कनि, जॉब्स थियूं कनि, मुख़्तलिफ़ फील्ड्स में आहिनि, उन्हनि जे लाइ त टाइम जो वॾो मसइलो हूंदो ई आहे। ऐं जेकॾहिं पंहिंजी मोकल वारे ॾींहं ते उहे सॼा कम अहिड़े क़िस्म जा करे रखिजनि त असांजी ज़िंदगीअ में इलाही आसानी पैदा थी वञे ऐं मूंखे यकीन आहे त तव्हांखे मज़ो ईंदो ऐं तव्हां इंजॉय कंदव इन शइ खे। जेकॾहिं सभु न तॾहिं बि कुझु न कुझु टिप्स जेके हूंदियूं ज़रूरु तव्हांजे कम जूं हूंदियूं। सो अचो त पहिरियों इहे टिप्स ॾिसूं। मच्छी फ्रीज़ करण जे लाइ मूं जेको आहे हीउ इस्तेमालु कयो आहे स्टील जो दॿो। असल में तेमानी रखण जो बॉक्स आहे पर प्लास्टिक जो बॉक्स बि यूज़ करे सघिजे थो। उन में मां तरीक़ो इहो कयो आहे त हिकु हिकु स्लाइस मच्छीअ जो हिकु हिकु पीस जेको आहे मां अलॻि अलॻि फैलायो आहे हिन में थाल में। ऐं उनखां पोइ हिन थेलीअ जे अंदरि बि मां अलॻि अलॻि हिकु हिकु पीस रखियो आहे। इन जो इहो आहे फ़ाइदो त जेकॾहिं असांखे हिकिड़ो पीस कढिणो आहे या ॿ कढिणा आहिनि या 4 कढिणा आहिनि त असां ईज़िली कढी सघंदासीं, छो त इहे सभु हिक ॿिए जे मथां न आहिनि रखियल, न अलॻि अलॻि फैलाए रखिया आहिनि। ऐं चिकन बि ईअं फ्रीज़ करे थो सघिजे अगरि थोरो थोरो कंहिंखे कढिणो हुजे, थोरो थोरो यूज़ करिणो हुजे त हिन तरीक़े सां तव्हां मच्छीअ खे फ्रीज़ करे सघो था। चिकन जेको आहे जेतिरो बि घुराइणो हुजे उन हिसाब सां घुराए धोई साफ़ु करे उन जा हिसा ठाहे पंहिंजी फैमिलीअ जे हिसाब सां ऐं अलॻि अलॻि जेके आहिनि उन जा पैकेट्स ठाहे कंहिं हिकिड़े ट्रे में, डिश में, कंहिं थां में विझी उन्हनि खे फ्रीज़ करे सघिजे थो। ऐं मां पंहिंजे हिसाब सां ठाहिया आहिनि, पंहिंजी फैमिली जे हिसाब सां। ऐं ॿी ॻाल्हि त परमानेंट मार्कर सां उन्हनि ते तव्हां लिखी सघो था त कहिड़े हिसे मां तव्हांखे छा ठाहिणो आहे, छो त जॾहिं जेकॾहिं हिन ते नाला न लिखियल हूंदा त जॾहिं चिकन जा ॻंढा ॼमी था वञनि त ख़बर नथी पए त कहिड़े हिसे में असां छा शामिलु कयो आहे। सो उन्हनि ते अहिड़ी तरीक़े सां नाला लिखी छॾियो। तव्हांखे बोर्ड ठाहिणो आहे, प्ला ठाहिणो आहे या उन मां जहिड़े तरह जी का शइ, कबाब ठाहिणा आहिनि, कोफ्ता ठाहिणा आहिनि त उहो हुन जे मथां हिकिड़ो लफ़्ज़ नालो लिखियलु हूंदो त तव्हांखे कढी उनखे ठाहिण में आसानी थींदी। ॾिसो, भिंडियूं जेतिरियूं बि वठणी हुजनि उहे या करेला हिन वक़्तु मूं वटि थोरा आहिनि, मूंखे ॿिया बि फ्रीज़ करणा आहिनि पर इहे सिर्फ़ु मां तव्हांखे ॾेखारण जे लाइ। त भिंडियुनि जा हिसा ठाहियो, पहिरियों धो साफ़ु करे चङी तरह पाणी मां कढी ऐं उन्हनि खे कटणो आहे। कटे पोइ तव्हां पंहिंजी फैमिली जे हिसाब सां उन्हनि जा हिसा ठाहे फ्रीज़ कयो। अहिड़ी तरह करेला बि चाहे तव्हांखे छिलियल खपनि, तव्हांखे खलन सूधा खपनि या तव्हांखे नंढा नंढा गतरा खपनि, उन हिसाब सां उन्हनि खे कटे लूणु ॾेई उनखे फ्रीज़ कयो। ऐं भिंडियुनि खे फ्राए करण जो तरीक़ो इहो आहे, इवन करेलनि खे बि त हिननि खे डीफ्रॉस्ट करण जी ज़रूरत न आहे। भिंडियूं फ्राए करणियूं आहिनि त तेल गरम करे पैन में भिंडियूं विझी मथां लूणु विझी ऐं उन्हनि खे ढक ॾेई छॾियो ऐं थोरी देरि खां पोइ उन्हनि खे उअं ई प्रॉपर नमूने पचायो जीअं पचंदियूं आहिनि। तव्हां ॾिसंदो त बिल्कुलु ओड़ी फ्रेश कटियल भिंडियुनि जहिड़ो हुननि जो ज़ाइक़ो हूंदो। अहिड़ी तरह करेला बि जहिड़े हिसाब सां तव्हांखे कटणा आहिनि, कहिड़ी तव्हांखे हुन मां डिश ठाहिणी आहे, तव्हांखे फ्राए करणा आहिनि, तव्हांखे बोर्ड ठाहिणो आहे, उन हिसाब सां कटे पीसिस करे लूणु ॾेई फ्रीज़ कयो। इन सां टाइम इलाही बचंदो, इलाही इन सां सहूलियत थींदी। मटर उहे बि वठी ऐं साफ़ु करे छिले उन्हनि खे फ्रीज़ कजे त आराम सां वक़्तु पंहिंजो बचाए सघिजे थो, छो त मटर छिलण में बहरहाल इलाही टाइम लॻंदो आहे। त इहो सभिनी खां बहितरु तरीक़ो आहे त इन्हनि खे छिले ऐं इन्हनि जा दाणा फ्रीज़ करे छॾियो ऐं जॾहिं बि तव्हांखे इस्तेमालु करणा हुजनि हिकु मुठ ॿ मुठ भरे कढो ऐं उनखे तव्हां आराम सां जेको आहे पंहिंजी बोड़ में या जेको बि खाधो पचायो था उन में विझो। ऐं हीअ तव्हां कंहिं प्लास्टिक जे कंटेनर में बि हिननि खे फ्रीज़ करे सघो था ऐं कंहिं शॉपर में बि। हीअ पालक आहे फ्रीज़ थियल, त पालक खे बि धोई प्रॉपर साफ़ु करे कटे ऐं बिल्कुलु थोरो पाणी विझी हिनखे कचो पको बॉइल करे छॾिजे ऐं उनखां पोइ हिनखे तव्हां थधो करे ऐं हिसा ठाहे फ्रीज़ कयो। जीअं मूंखे हीअ पालक दाल पचाइणी आहे ऐं हीअ मूंखे चिकन सां पालक पचाइणी आहे, हीअ मूंखे पटाटा पालक जी भाॼी ठाहिणी आहे, उन हिसाब सां मां पंहिंजा हिसा ठाहे छॾिया आहिनि। ऐं तव्हां पंहिंजी फैमिली जे हिसाब सां ऐं डिश जे हिसाब सां तव्हांखे छा पचाइणो आहे, केतिरो पचाइणो आहे, उन हिसाब सां तव्हां हिनखे करे छॾियो, छो त हिनखे सोइण ऐं कटण में इलाही टाइम लॻंदो आहे।
वक़्तु बचाइणु इलाही ज़रूरी आहे, चाहे रमज़ान जो महीनो हुजे या वर्किंग वुमेन अगरि रोज़ानो बि पंहिंजो ऑफिस थी वञे, कमु थी करे, कम ते थी वञे, त उनजे लाइ इहा तमामु घणी सहूलियत थी वेंदी। फ्राई करण जे लाइ या रमज़ान जे महीने में ख़ासि तौर ते असांखे ब्रेड क्रम्स जी ज़रूरत हूंदी आहे, त असां घणो करे ब्रेड क्रम्स ठाहींदा आहियूं, जेके बि पासनि वारा बचियल स्लाइस ब्रेड जा या किनारा कटींदा आहियूं अगरि सैंडविचिस जे लाइ जेका ब्रेड बचंदी आहे, त ही फ्रेश ब्रेड क्रम्स आहिनि, यानी आली डबल रोटी जा, ताज़ी डबल रोटी जा, त उहे ठाहे ऐं उन्हनि जो बॉक्स भरे या कंहिं शॉपर में उनखे बंदि करे फ्रीज़र में विझी छॾियो, त तरण जे लाइ टाइम ते सिर्फ़ु कढणो आहे, इस्तेमालु करिणो आहे। जेतिरो हिसो बि तव्हांखे कढणो हुजे, ही आराम सां हिन मां निकिरी ईंदो। 2 मिंट उनखे खोले रखंदव, ॻंढे खे तोड़े भञी, त उहो डिफ्रॉस्ट थी वेंदो जल्दी में। त इहो हिकिड़ो आसान तरीक़ो आहे, खणणो आहे ऐं यूज़ करिणो आहे, त टाइम बचाइण जे लाइ ज़रूरी आहे। लीमन जो जूस कढी, इलाही सारा लीमा हुजनि त उन्हनि जो जूस कढी प्रॉपरली हिकिड़ी आइस ट्रे में ॼमायो। हीअ मुंहिंजी आइस ट्रे आहे, जंहिंमें नंढी साइज़ जा आहिनि ठहियल सांचा, ठीकु आहे। सो ही हिन वक़्तु त मूं वटि थोरा लीमा आहिनि, पर ईअं कढी उन्हनि खे पहिरियों त आइस क्यूब्स में उन में ॼमाइजे, ऐं पोइ जॾहिं ॼमी वञनि त उन्हनि खे कंहिं बॉक्स में विझी रखिजे। ऐं हिननि खे ढकु ॾेई रखणु लाज़मी हूंदो आहे, छो त अगरि बिना ढक जे रखंदव त हिननि मां जेका नमी, हिन जी आलाण सुकंदी वेंदी, ऐं पोइ हिकिड़ो जेली वांगुरु ऐं हिकिड़ो अजीब हुनजो थी वेंदो, ज़ाइके जो ऐं शक्ल जो ॼमी वेंदो। तंहिंजे करे हिननि खे ज़रूरी आहे त ढकु ॾेई रखिजे, ऐं पोइ आराम सां तव्हां हिन खे छोलनि में या लीमो पाणी ठाहे पीअणो हुजे त उन में बसि क्यूब्स कढी इस्तेमालु कजनि, या कंहिं बि खाधे में कंहिं बि डिश में विझणो आहे, पोइ हिननि जो इस्तेमालु तमामु आसानु आहे। अहिड़ी तरह सां टमाटर पेस्ट ठाहे ऐं पंहिंजे बोड़ जे हिसाब सां या नंढा या वॾा हिसा ठाहे उन्हनि खे फ्रीज़ करे सघिजे थो, त जहिड़े क़िस्म जे खाधे में विझणो हुजे त तव्हां उन साइज़ जो पैकेट कढी सघो था। ऐं हिननि खे ब्लेंड करण जे लाइ हिन में जीअं हिकिड़ो ब्लेंडर भरिजी वञे टमाटनि जो, त उन में 2 टीस्पून ऑयल ऐं चपटी लूण जी विझी हुनखे ब्लेंड कयो, ऐं पोइ हिननि खे फ्रीज़ कयो। ॿी ॻाल्हि त टमाटर जेकॾहिं सख़्तु हुजनि ऐं ब्लेंडर में उहे नथा घुमनि, नथा फिरनि, त उनखे पोइ थोरो पाणी विझिजे। पर जेकॾहिं जूसी टमाटर हिननि में पंहिंजी रस घणी आहे, त हिननि खे ब्लेंड करण महिल हिननि में जेको आहे पाणी विझण जी ज़रूरत न आहे। ऐं ॿी ॻाल्हि त टमाटर बि ॻरण में कुझु त टाइम वठंदा ई आहिनि थोरो घणो, त पेस्ट ठहियलु हूंदो, तव्हां वक़्त खां अॻु में हिननि खे कढी डिफ्रॉस्ट करे करण जे लाइ रखो, त हीअ बिल्कुलु मज़े सां आराम सां तव्हां हिननि खे इस्तेमालु कंदव, तव्हांजो टाइम बचंदो। हीअ आहे बसरनि जो पेस्ट, यानी बसर जेके आहिनि उहे फ्राई करे दाग करे उन में पाणी थोरो विझी, पोइ तेल ऐं पाणी समेत इहे बसर जेके आहिनि ब्लेंडर में विझी ब्लेंड करणा आहिनि। सो इहा हिकिड़ी वॾी सहूलियत आहे, हिन जी वीडियो मां पहिरियों बि शेयर करे चुकी आहियां, ऐं जेकॾहिं तव्हां ॾिसणु चाहियो त मुंहिंजे चैनल ते ॾिसी सघो था। इहा हिकिड़ी वॾी सहूलियत आहे, त तव्हांजो ही दाग करण जो, बसर कटण जो जेको टाइम आहे उहो बची पवंदो, त इहा तव्हांजे लाइ जेको आहे हिकिड़ी वक़्त जी बचत जी वॾी मदद थी वेंदी। आराम सां जेको चिकन हुजे, गोश्त हुजे या सब्जी हुजे, उनखे भुञी चङी तरह मसाला विझी ऐं पोइ आख़िर में दम में हे बसर विझी ऐं पंहिंजी मर्ज़ीअ जी ग्रेवी ठाहे तव्हां उनखे रखी सघो था, त इहो तव्हांजो वक़्तु वॾो बची पवंदो। इहो ज़बरदस्त वक़्त जी बचत जी कोशिशि आहे। कबाब ठाहे फ्रीज़ करे रखी था सघजनि, मां हीअं रखंदी आहियां, ऐं हिननि जे विच में मां ऑयल हणंदी आहियां, त जीअं हिक ॿिए सां न चिंबड़नि। ऐं जेकॾहिं तव्हां चाहियो त हिननि जे विच में प्लास्टिक जी शीट बि रखी था सघो, त जीअं हे बिल्कुलु बि जेके हिक ॿिए सां चिमड़ी ॻंढा न थियनि। ऐं जॾहिं हिन तरीक़े सां फ्रीज़ थी वञनि, त पोइ हिननि खे खोले अलॻि अलॻि करे हिकिड़ो शॉपर भरे या हिकिड़ो वॾो बॉक्स भरे रखी थो सघिजे। ऐं कबाब जूं बेशुमार रेसिपीज़ जेके आहिनि मुंहिंजे पंहिंजे चैनल ते बि तव्हांखे मिली वेंदियूं, कबाब रेसिपीज़ बाय नसरीन वफ़ाई अगरि तव्हां लिखंदो त इहे हिकिड़ो आसान तरीक़ो आहे। अचानक अगरि दाल चांवर बि पचाइजनि, का सब्जी भाॼी पचाइजे, उन सां गॾु साइड में शामी कबाब तरिजी वञनि, त हिकिड़ो ज़बरदस्त उहो एतमामु थी वेंदो आहे ॼण त। अदरक थूम पिही जेकॾहिं रखिजे प्रॉपरली, त वॾी सहूलियत आहे, वॾी आसानी आहे। हीअ मुंहिंजी अदरक थूम आहे, जेको मां हिकिड़े ढक ते रखी ऐं हिनखे बिल्कुलु शॉपर खे टाइटली बंदि करे पोइ फ्रीज़ कंदी आहियां। इन खां पोइ मां हिनखे कढी हितां अलॻि करे जॾहिं ॼमी वञे त मां हिकिड़े बॉक्स में भरे रखंदी आहियां, उहो तव्हांखे ॾेखारियां थी। मां जीअं त चॉपर में विझंदी आहियां हिनखे, त मुंहिंजी मोस्टली चॉप थियल हूंदी आहे। तव्हां चाहियो त हिनजो पेस्ट ठाहे ईअं कंहिं ट्रे में कंहिं ढक में रखो, ऐं हाणे मां हिन जा टुकड़ा करे ऐं बॉक्स में बंदि कंदमि।
त हीउ तमामु आसान थी वेंदो। नंढा वॾा टुकड़ा, नंढा पीसिस, वॾा पीसिस पंहिंजी सहूलियत जे हिसाब सां या जहिड़े तरह सां तव्हांखे हुनखे पचाइणो आहे त इन तरह सां भञी हीउ ॾिसो ईअं बॉक्स भरे रखी सघिजे थो। हीउ ॾिसो हीउ नंढा वॾा हर साइज़ में भञी ऐं मां बॉक्स भरे छॾियो आहे। हाणे ढक ॾींदमि हिनखे ऐं फ्रीज़र में विझंदमि। उनखां अलावा तव्हांजी सहूलियत लाइ ॿुधायां त जीअं मूं हिकिड़ो पूरो लेयर ठाहियो ढक जे मथां, त तव्हां जेकॾहिं लेयर न ठाहिणु चाहियो त इन पीठल अदरक थूम जॾहिं ताज़ी ताज़ी पीसे वठो त उन जा चमचा भरे भरे नंढा वॾा चमचा उन ढक ते रखी ढिगड़ियूं ठाहियो। पोइ उनखे ईअं टाइट कंहिं शॉपर में बंदि करे फ्रीज़ कयो ऐं उनखां पोइ तव्हां कढी उहे जॾहिं फ्रीज़ थी वञनि त बॉक्स भरियो। तव्हांखे ईअं बि आसानी थींदी। ऐं मां कॾहिं उहे ई चमचनि सां ढिगड़ियूं बि ठाहींदी आहियां, कॾहिं मां जान छॾाइण लाइ हे कमु बि कंदी आहियां। सो वॾी सहूलियत थी वेंदी आहे। जेका बि शइ असांखे पचाइणी हूंदी त अदरक थूम जे कुटण पीसण जे झंझट खां असांजी जान छुटियल हूंदी। हीअ आहे दही बड़नि जो मसालो जेको मल्टीपर्पज़ आहे। असां हिनखे न सिर्फ़ु दही बड़नि में बल्कि ॿियनि डिशिज़ में बि इस्तेमालु करे सघंदा आहियूं। हिन जी रेसिपी बि तव्हांखे मुंहिंजे चैनल ते मिली वेंदी, मल्टीपर्पज़ दही बड़ा मसाला। त हीउ ठाहे बरनी भरे रखिजे। सॼो जेको रमज़ान आहे या ईअं ई आम ज़िंदगीअ में बि रोज़मर्रा ज़िंदगीअ में बि को आयो वियो आहे, कुझु ठाहियोसीं त छोलनि में, दही बड़नि में, चाट में, अहिड़े क़िस्म जी शयुनि में हिन मसाले खे आराम सां इस्तेमालु करे सघिजे थो। ऐं ॾाढी सहूलियत आहे ऐं इहो बि हिकिड़ो टाइम जी बचति जो हिकिड़ो वॾो तरीक़ो आहे। फूदनो जेको हूंदो आहे ख़ासि तौर ते रमज़ान शरीफ़ में महांगो थी वेंदो आहे ऐं असांखे उनजी बिल्कुलु ज़रूरत हूंदी आहे चटणियूं ठाहिण जे लाइ ऐं पकोड़नि वग़ैरह में इस्तेमालु करण जे लाइ। त बहितरु इहो ई आहे त फूदनो वठी सुकाए रखिजे। हीउ मां रिसेंटली सुकायो आहे, कल्ह मूं खोले रखिया पन, अॼु सुकी विया आहिनि ऐं हिननि खे मां हिन बरनी में विझंदमि जंहिंमें मुंहिंजो पहिरियों बि फूदनो पियल आहे। सो इहा हिकिड़ी आसानी थी वेंदी। हिकु त उन महांगे फूदने वठण खां बची पवंदासीं। ॿियो हीउ आसानु आहे बिल्कुलु, हीअं हथ सां क्रश करे कंहिं बि चटणीअ में पकोड़नि में तव्हां विझी सघो था। त इहो बि हिकिड़ो टाइम सेविंग ऐं मनी सेविंग टिप आहे जंहिं ते अमल करे थो सघिजे। ऐं ख़ासि तौर ते जॾहिं गर्मियूं घणियूं हूंदियूं आहिनि त फूदनो मिलंदो बि न आहे बाज़ारि में, मिलंदो बि आहे त हिकिड़ो सफ़ा सड़ियल सन्हो ऐं महांगो। त उनखां बचण जे लाइ बि हे आराम सां स्टोर करे सघिजे थो 2-3 महीना। त हिनखे ईअं रखिजे जेकॾहिं त हिकिड़ो फ़ाइदो आहे ऐं तव्हांखे परेशानी खां बि जेको आहे तव्हांजो बचाव थी वेंदो ऐं हर वक़्तु तव्हांखे फूदनो अवेलेबल हूंदो, चाहे तव्हांखे कहिड़ी बि डिश में कहिड़े बि खाधे में हिनखे इस्तेमालु करिणो आहे। सो मूंखे उमेदु आहे त तव्हांखे इहे मुंहिंजा मशवरा या जेको कुझु मां कयां थी पंहिंजे घर में टाइम मैनेजमेंट जे लाइ कुकिंग जे हवाले सां, तव्हांखे उहे शयूं कुझु पसंदि आयूं हूंदियूं। ऐं जेके मायूं घर में आहिनि, जेके घर में कमु थियूं कनि, ॿाहिरि नथियूं वञनि किथे जॉब जे लाइ, उहे को बि पंहिंजो टाइम कढी हिकिड़ो ॾींहुं कुझु तयारियूं करे रखनि त उन्हनि खे आसानी थी वेंदी ॾाढी। उनखां अलावा पंहिंजे ॿारनि खे ज़रूरु इन्वॉल्व कयो। अगरि ॿार थोरा बि वॾड़ा आहिनि, 8-10 सालनि जा ॿार बि हुजनि, उन्हनि खे बि तव्हां उन में शामिलु करे सघो थियूं। सब्जियूं भाॼियूं धोइण में या छिलण में या सेट करण में कंहिं न कंहिं तरह ॿारनि खे इन्वॉल्व रखो। छो त अकेलो इंसान जेको आहे सभु कुझु मैनेज करणु ॾाढो मुश्किल आहे। करे त वञिबो आहे पर आख़िर उन्हनि ॿारनि खे ट्रेन बि त करिणो आहे न, उन्हनि खे बि त कोई सम्झाईंदो न। तो ॿारनि खे ज़रूरु इन्वॉल्व कयो। उन्हनि जी उमिरि जे हिसाब सां जेतिरो कमु हू करे था सघनि, जेका हेल्प हू करे था सघनि, त उन में तव्हां उन्हनि खे ज़रूरु शामिलु रखो। इन खां अलावा जेके वर्किंग वुमेन आहिनि उहे संडे या सैटरडे संडे उन्हनि खे मिले थो टाइम, त शयूं वठी कटे छिले फ्रीज़ करे रखनि त उन्हनि खे पंहिंजे रोज़ानो जेको खाधो पचाइण में आसानी थींदी, उन टाइम जी इलाही बचति थींदी। इन खां सवाइ हीअ जेके कुझु टिप्स मां तव्हां सां शेयर कयूं आहिनि, बेशुमार ॿियूं बि शयूं आहिनि। मिसाल जे तौर ते चणा आहिनि, छोला, उहे बॉइल करे ठारे उन्हनि जा पैकेट्स ठाहे रखी था सघजनि। ऐं पर हर शइ खे इस्तेमालु करण खां पहिरियों कढी रखिणो आहे त जीअं उहे प्रॉपरली डीफ्रॉस्ट थी वञनि। कोफ्ता आहिनि, उन्हनि खे ठाहे फ्रीज़ करे रखी थो सघिजे। कबाब जा इलाही सारा क़िस्म आहिनि। जीअं मां त सिर्फ़ु शामी कबाब शेयर कया आहिनि हींअर पंहिंजी टिप्स में, पर उनखां अलावा बि खोड़ सारा आहिनि अहिड़ा जेके करे था सघजनि। ऐं इहे कोई टोटल इहे आइडियाज़ न आहिनि जेके मां तव्हां सां शेयर कया आहिनि, उनखां अलावा बि थी सघनि था, तव्हांजी पंहिंजी बि सोच थी सघे थी। पर मां वरी बि इहो हिकु दफ़ो ज़रूरु चवंदमि त जॾहिं बि शयूं फ्रीज़ कयो त इहो ॾिसो त तव्हांजे फ्रीज़र में कूलिंग मेंटेन थिए थी, चाहे उहो फ्रीज़र जेको आहे फ्रिज वारो हुजे मथियों हिसो, चाहे उहो डीप फ्रीज़र हुजे। छो त असांजे मुल्क में बिजली इलाही थी वञे, त इहो तव्हां ज़रूरु इन शइ जो ख़्यालु रखिजो त तव्हांजो जेको बि फ्रीज़र आहे उन जी कूलिंग जेका मेंटेन थींदी हुजे। सो उमेदु आहे त तव्हांखे इहे टिप्स ज़रूरु वणियूं हूंदियूं।
हमेशह मां चवंदी आहियां प्यार सां कमु कयो, पंहिंजी ॿोलीअ सां प्यारु कयो, पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो। मोट ज़रूरु ॾिजो, ॿुधाइजो ज़रूरु त मुंहिंजी हीअ वीडियो तव्हांखे कीअं लॻी आहे। सो इंशाल्लाह गॾु आहियूं, वरी मिलंदासीं कंहिं कम जी वीडियो सां। तेसिताईं अल्लाह भाई।